सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। मोज़िज़ सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असां जो हीउ हफ़्तेवार प्रोग्राम सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जारी थींदो रहे थो। उन ई सिलसिले जी कड़ी हेठि आऊं अॼु अवां सां गॾु आहियां किन ॿिनि लेखिकाउनि जे तारीफ़ सां। उहे ॿई लेखिकाऊं आहिनि, हिकिड़ी आहे असांजी सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरत शाइरा, कहाणीकार, मुतरजिम सुमेरा कुरैशी, ऐं ॿी असांजी जेका लेखिका आहे सा आहे त सिंधियाणी पर हुनजो जनम इंडिया में थियो आहे, हिंदजाई प्रोफेसर डॉक्टर संध्या चंदर कुंदनाणी। हीअ सुठी शाइरा बि आहे ऐं हिन कहाणियूं बि लिखियूं आहिनि। निहायती घणो तहक़ीक़ी कमु पिणु कयो आहे ऐं पाण PhD बि कई आहे, डॉक्टर आहे। ऐं हिन सिंधी ॿोलीअ जे लाइ हिंदुस्तान में जॾहिं सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो 6 नंबर दर्जो मिलियो, उन खां पोइ उन जो ॾियारो मूंखे मख़सूस जायुनि ते मल्हाइजणु शुरू थियो। पर एतिरा ई अहिड़ा इलाइक़ा हुआ जिते इहो ॾियारो न मल्हाइण जे बराबरि हो। पर असांजी हुन प्रोफेसर संध्या पंहिंजे इलाइक़े में उन ॾियारे खे मल्हाइणु शुरू कयो ऐं आउं सम्झां थो त इहा संदसि नरबो वॾी कामयाबी थी चइजे। पर हुन सिंधी ॿोली जो कर्ज़ु लाहिण जी कोशिशि बि कई आहे। अञा बि जेकॾहिं आउं हुन में एतिरो इज़ाफ़ो करियां त इहो संदसि असां सिंध वासियुनि ते हिकिड़ो वड़ब आहे। मोज़िज़ सामीन, सभ खां पहिरीं अवां जे साम्हूं पेश कंदसि सुमेरा कुरैशी जो तारीफ़। नई टेहीअ जी ख़ूबसूरत शाइरा, कहाणीकार, मुतरजिम सुमेरा कुरैशीअ जो असुलु नालो समरीन कुरैशी आहे। हू 25 अगस्त 1989 ईस्वी ते दादूअ में मुनीर अहमद कुरैशीअ जे घर में ॼाई। इब्तिदाई तालीम प्राइमरी गर्ल्स स्कूल दादू ऐं गवर्नमेंट पायलट स्कूल दादूअ मां पास करण खां पोइ संदसि ख़ानदान जामशोरे आयो ऐं हिन मैट्रिक गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल जामशोरे मां, इंटर गवर्नमेंट गर्ल्स ज़ुबैदा कॉलेज हैदराबाद मां, BA ऑनर्स अंग्रेज़ी अदब सिंधी यूनिवर्सिटीअ मां, 2000 ईस्वी में MA अंग्रेज़ी अदब सिंधी यूनिवर्सिटीअ मां, 2002 ईस्वी में B.Ed सिंधी यूनिवर्सिटी मां, 2007 ईस्वी में हासिलु कया आहिनि। हिन वक़्तु मेरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी मां इंग्लिश लिंग्विस्टिक्स में MPhil करे रही आहे।
हिन पंहिंजी अमली ज़िंदगीअ जी शुरूआति 2003 सां आर्मी पब्लिक स्कूल पेटारो में पढ़ाइण सां कई ऐं 2005 ईस्वी खां कमीशन जो इम्तिहान पास करे लेक्चरर मुक़ररु थी। संदसि पहिरीं पोस्टिंग आला में थी। हिन वक़्तु गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज हैदराबाद में अंग्रेज़ीअ जी लेक्चरर तौरु ज़िम्मेवारियूं निभाए रही आहे। संदसि पहिरीं लिखणी कॉलेज जे मैगज़ीन अल-आलिम में 2086 में छपी। उन बैदि हू तसलसल सां अंग्रेज़ी, उर्दू ऐं सिंधीअ में लिखंदी रहे थी। हिन शाइरी बि कई आहे, कहाणियूं बि लिखियूं आहिनि, तर्जुमा बि कया आहिनि, त मज़मून ऐं मकाला बि लिखिया आहिनि। हिन जर्मन ॿोली बि सिखी आहे। संदसि घणो लाड़ो उर्दू अदब ॾांहुं आहे। हिन जो उर्दू अदब में मुतालो बि वसी लॻे थो। संदसि स्लैश कहाणियूं ऐं आज़ाद नज़म सियासत ते मबनी आहिनि। उर्दूअ जे मशहूरु शाइर ज़ाहिद मसूद जे नज़मनि जी किताब शहर आशूर जो अंग्रेज़ीअ में तर्जुमो कयो अथसि। संदसि उर्दू नज़मनि ते मुश्तमिल हिकु किताब फारग वक़्तों में लिखी गई नज़में छपाई वई। ऐं लतीफ़ जे फ़िक्री पस मंज़र में किताब जो तर्जुमो करे रही आहे। हू नंढे हूंदे सुठी जिबिकर बि रही आहे। सुमिरा खे उर्दूअ ते सुठी दस्तरस आहे। हिन उर्दू शाइरीअ में जेके ख़्याल पेश कया आहिनि उन्हनि मां मादरन सोच खे पसी सघिजे थो। अहिड़ीअ रही त हिन सिंधीअ में बि खोड़ सारा नज़म लिखिया आहिनि जेके माहवार हमसरी, लाट ऐं ॿियनि रिसालनि में छपिजी चुका आहिनि। हिन जी सिंधी शाइरी बि नई सोच जी हामिल आहे। हिन जी सॼी शाइरी जिदत ते ॿधल आहे। हिन वधि खां वधि औरतुनि ते लिखियो आहे। हिन जी शाइरीअ वारी औरत मादरन हुअण जी गवाही रहे थी। शाह जूं सूरमियूं संदसि आइडियल आहिनि। हू चाहे थी त सिंध जी औरत आज़ादु, रोशन ख़्याल ऐं बुर्गबार हुजे। हिन समाज जे मतभेद रवैयनि, हालातनि, ॿिटियुनि ऐं कुझनि रवायतनि सां बग़ावत कंदे लिखियो आहे। हिन जो मुतालो थोरो मुशाहिदो वसी आहे। संदसि मुतालाती ऐं मुशाहिदाती अख मां निकितल ई नज़म पंहिंजे पढ़ंदड़नि सां वंड कयां थो। संदसि नज़म जो उनवान आहे अगकथी। माण्हुनि जी सोच हिकिड़ो फोबिया जो शिकार आहे। मूंखे मथां जॻहियुनि खां डपु न लॻंदो आहे। मां ऊचनि इमारतुनि ते पतकड़ा माण्हू ॾिसणु न वेंदी आहियां। मां त उहे फ़रिश्ता ॾिसणु वेंदी आहियां जेके ख़ुदा जी कुर्सीअ खे लोॾींदा रहनि था। मां हुनखां पुछणु वेंदी आहियां त दुआउनि जे आगाम ॾियण लाइ अदा कयल माण्हुनि जा ख़ुशामदी लफ़्ज़ हू पंहिंजे रिकॉर्ड जे ड्राइव में कहिड़े उनवान सां महफ़ूज़ करे रहियो आहे। मां एडत जे भित ते वेठल कांग ॾिसी सोचां थी त छा मुंहिंजे उन ख्वाब खे डेल्फी जे अगकथी में शामिलु कयो वियो आहे जंहिंमें तूं ऐं मां ज़मीन खां हेठि घणो हेठि गॾु सुतल आहियूं। अहिड़ीअ तरह जी बाक़ी शाइरी बि सूंहं जी साखी आहे। हिन वटि ख़्याल जो पूरो आर्ट आहे। हू मौजूदा टहीअ जी बाग़ी कलमकार आहे। लिखण हुनजी आशिकी आहे। हुन पंहिंजे लिखणनि सां ईअं प्यारु कयो आहे जीअं माउ पंहिंजे पहिरें ॿार सां कंदी आहे। फ्रांसीसी नोबेल इनाम याफ़्ता आदमी पीटरक मोडियानो लिखियो आहे त लिखण सां आशिकी ॾींहुं ॾिठे आहे, ख्वाब ॾिसण लाइ उत्साही थी। हिन जी शाइरी फ़क़्ति रातिनि जी रोलाक न आहे पर हिन जी शाइरी ॾींहुं ॾिठे खुलियल अखियुनि सां कयल मुशाहिदनि जी साखी आहे। हूअ जिते फितरत सां प्यारु करण जो फन ॼाणे थी उते फितरत जे केतिरनि ई बेहूद ॻाल्हियुनि खां इनकार बि करे थी। संदसि नज़म अहिड़ी सोच ॾांहुं इशारो करे थो। विसारियल सबक़ जो वर्जा। मुंहिंजी यादाश्त ॾाढी ख़राबु आहे। मुंहिंजी यादाश्त ॾाढी ख़राबु आहे। हिसाबनि में त बिनी कमज़ोर आहियां। मूंखे किताब जो वर्क सम्झण वारा अञा मुअनि जे दड़े जी ॿोली न पढ़ी सघिया आहिनि। माउ जे हंज में सिखियल सबक़ खे यादि रखण लाइ कंहिं बि सुकल मेवे जे वापारीअ जी साइनीअ में खीसा तोड़ण जी ज़रूरत नाहे पवंदी। पर जीजल जे झोल में मिलियल के मिठीअ खां वांझल माण्हू इम्तिहान में सुठा नंबर खणण लाइ हमेशह डॉक्टरी नुस्खनि जा मोहताज हूंदा आहिनि। अदब में नज़म खे पसंदि कंदड़ असांजी शाइरा जे रफ़्तार सां ऐं जंहिं सोच सां अॻिते वधी रही आहे जे इहा रफ़्तार ऐं इहा सोच बरक़रार रखी सघी त आउं यकीन सां चवां थो त हू सुबुह जो सुहानो सिज संदसि अखियुनि में पंजंदड़ रोशन ख्वाबनि खे साबियां ज़रूरु बख़्शींदो।
ऐं उन साबिया जे लाइ हिन जेके पंध कया आहिनि से सिंध जो रोशन मुस्तक़बिल लाइ बाग जे पहिरीं किरणे जहिड़ा साबित थींदा। हूअ जिते कलम सां कूड़ या किगरा ढाइण जी कोशिशि करे रही आहे उते हू समाजी सरगर्मियुनि में बि हिसो वठंदी रहे थी। अहिड़नि सरगर्मियुनि जे सिलसिले में हू हैदराबाद लिटरेरी फेस्टिवल जे ऑर्गेनाइज़र अंग्रेज़ी लिटरेरी सोसाइटी जी मेंबर पिणु आहे। पाण हिन वक़्तु कासाबाद हैदराबाद में रिहाइश पज़ीर रहे। सुमेरा कुरैशी निहायती बहादुर ज़रूरतमंद ऐं अॾोल औरत आहे। हिन हैदराबाद लिटरेरी फेस्टिवल जेको वरी हिन साल जो जेको शुरू थियण वारो आहे पाण उन में बि ॿियनि दोस्तनि सां गॾु सहकारी आहे ऐं यकीनन इहो प्रोग्राम बि गुज़िरियल साल वांगुरु हिन साल बि तमामु घणो कामयाबु थींदो। ऐं असांजी इन लेखिका मुख़्तलिफ़ अदबी तहरीकुनि जे हवाले सां थोरे समाजी तहरीकुनि जे हवाले सां केतिरनि मार्चनि में हिसो वरितो आहे, तइलीमी जागरता में बि हिसो वरितो आहे ऐं तमामु घणो जेको आहे सो कमु कयो आहे ऐं कमु कंदी रहे थी। असांखे यकीन आहे त संदसि पोरियो ज़रूरु सफलता माणींदो। अॼु सामीन ही बि असांजी नई टईअ जी बुर्दबार शाइरा कहाणीकारा ऐं मुतरजम सुमेरा कुरैशी ऐं असांजी अॼोके प्रोग्राम जी जेका ॿी लेखिका आहे सा आहे प्रोफेसर डॉक्टर संध्या चंदर मुंदनाणी। हिंद में रहंदड़ नामवर लेखिका शाइरा मौक़िक़ ऐं नक़ाद संध्या चंदर कुंदलानी बम्बई में श्री दयालदास नारवाणीअ जे घर में 80 वारे ॾहाके में ॼाई। संदसि तालीम BA सिंधी ऐं सोशालॉजी, MA सिंधी अदब, MA ऐं PhD आहे। उहो हिन वक़्तु श्रीमती चांदीबाई हिम्मतमल मुंसखानी कॉलेज में सिंधी विभाग जे प्रमुख जी हैसियत सां ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रही आहे। खेसि सिंधी हिंदी ऐं अंग्रेज़ी ॿोलियुनि ते सुठी महारत हासिल आहे। प्रोफेसर संध्या जो नंढपण खां अदब सां लॻाव रहियो आहे। संदसि पहिरीं लिखणी न्याणियुनि जो जनमु हिकु पारांतो आहे जो उनवान सां नज़म आहे जेको 1995 ईस्वी में हिंदवासी अख़बार में छपियो। उन बैदि हिन जूं केतिरियूं ई लिखणियूं अदबी चमन कॉलेज जे मैगज़ीन में शाया थींदियूं रहियूं आहिनि। हिन केतिरा ई शाहकार मकाला लिखिया आहिनि ऐं मज़मून ऐं शाइरीअ सां मां संदसि तालुक़ु गहरो रहियो आहे। हिन वटि लिखण जो सुठो ॾांहुं आहे। संदसि लिखणनि में हिंद जी मिटीअ जी ख़ुशबू जो उगाव आहे। उन सां गॾु संदसि तख़लीक़नि में सिंध जी मिटीअ जो वास बस ख़ुदि शामिलु थी वियो आहे जेको शायदि सिंधी ॿोलीअ सां बेपनाह इश्क़ हुअण करे आहे। हिन जे लिखणनि में जेतोणीकि सादगी आहे पर संदसि तशबीह जी चूंड शाहकार आहे। हिन जे लिखणनि खे जॾहिं पढ़जे थो त ईअं थो महसूसु थिए ॼण हिन कंहिं दरिया जे किनारे ते वेही मंज़र निगारी कई आहे या हुन वणजारी या बणजी हिंद जे घिचनि में रोलाकियूं कयूं आहिनि। संदसि लिखणनि मां मुताले सां गॾु मुशाहिदे जी बि शाइरी मिले थी। उनजा ॿिया बि सबब थी सघनि था पर हिकिड़ो आम सबब इहो बि आहे त उहो पाण उस्ताद आहे ऐं हिकु उस्ताद जी निगाह सां गॾु समाज खे ॾिसे थी त उनजी उन निगाह में फ़क़्ति तमीरी सोच हुजे थी ऐं उन ई तामीरी सोच खे खणी शायदि समाज वाणियुनि वसजनि जा पंध बि कया आहिनि। हिंदुस्तान में सिंधी ॿोलीअ खे 10 अप्रैल 1967 ईस्वी ते ॿियनि ॿोलियुनि सां गॾु क़ौमी ॿोलीअ तौरु तस्लीम कयो वियो ऐं भारत जी हर कुंड कुड़च में इहो ॾींहुं अॼु ताईं मल्हायो वेंदो आहे। पर सिंधू नगर ऐं मुंबई में हिन ॾींहं खे मल्हाइण जो पायो 2006 ईस्वी में संध्या विधो ऐं अॼु ॾींहुं ताईं उन ॾियारे खे वॾे जोश सां मल्हाईंदी अचे। संदसि अहिड़े जज़्बे खे ॾिसी गुज़िरियल साल खां ॿियनि संस्थाउनि बि इहो ॾींहुं मल्हाइणु शुरू कयो आहे पर उहो एज़ाज़ फ़क़्ति संध्या खे ई हासिल आहे जंहिं लाइ हू जस लहणे सिंध ऐं सिंधी ॿोलीअ सां इश्क जो अंदाज़ो संदसि हिननि जुमिलनि मां ई करे सघिजे थो। हुन पंहिंजे किताब सिंधी लेखिकाउनि जे अदब में हमअसर मौज़ू में लिखियो आहे। सभ खां पहिरीं जेको ज़रूरी वक़्ताइतो ऐं बुनियादी उपाउ आहे असीं सिंधी पाण खे सिंधी सॾाइण में फ़ख़्रु महसूसु करियूं त असीं 5000 साल अॻु जी क़दीम सुधरियल सभ्यता जा वारस आहियूं ऐं उन विरसे खे रीतियुनि रस्मनि खे क़ाइमु रखणु असां सिंधियुनि जो फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं असां सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु नथा रखूं त पोइ असीं सिंधी कीअं सॾिबासीं छाकाणि जो क़ौम जी सुञाणप ॿोली आहे। मथियूं पैराग्राफ पढ़ी हैरत बि थिए थी
त हुन सिंध खे ॾिठो ई न आहे, सिंध जी धरतीअ जो वास वरितो ई न आहे। पोइ बि हुन वटि सिंध लाइ एतिरी मोहबत आहे ऐं हुनजी दिलि में सिंधी ॿोलीअ लाइ एतिरी तड़प आहे, संदसि ॿोलीअ सां एतिरी कमिटमेंट मां इहो महसूसु थिए थो त हुन कंहिं न कंहिं जनम में सिंधू दरिया जे पाणीअ जी सुर्की पीती ज़रूरु आहे। सिंधियत अहिड़े जज़्बे थियनि, सिंधी अदब में केतिरो ई लिखियो आहे, पोइ उहे मकाला हुजनि या मज़मून, शाइरी हुजे या नाटक, पर हुन हर सिनफ़ में पाण मोकिलियो आहे ऐं पाण विलोड़ियो आहे। ऐं चाहियां थो त हुनजी शाइरीअ मां के गुलाब जा रंग पंहिंजे पढ़ंदड़नि ते ॿारजनि त हू बि होली जे रंगनि वांगुरु उन्हनि में रंगजी वञनि। ऐं चाहियां थो संदसि होलीअ जे रंगनि जहिड़ो वंदड़ ऐं ख़ूबसूरत शहर तव्हांजे अॻियां पेश कयां। पंहिंजा जॾहिं ख़ुदि फ़ैसिला करणु लॻी आहियां, पंहिंजा जॾहिं ख़ुदि फ़ैसिला करणु लॻी आहियां, वहिंवार ज़िंदगीअ जो सम्झणु लॻी आहियां। धुंधला लॻण लॻा सख़्स ज़िंदगीअ जा, धुंधला लॻण लॻा सख़्स ज़िंदगीअ जा, पर हाणे अखियुनि चिटा मां बि ॾिसणु लॻी आहियां। संदसि गज़ल जा ई ॿ बंदी संदसि वसी सोच जो इदराक कनि था। माण्हू जॾहिं ख़ुदि फ़ैसिला करणु लॻंदो आहे तॾहिं ई ज़िंदगीअ जे वहिंवार खे सम्झणु लॻंदो आहे। संदसि कैफ़ियत ख़ुददारीअ वारी आहे, जंहिंमें हू ॿिए कंहिं ते बोझ बणजणु नथी चाहे, बल्कि ज़िंदगीअ जो ॿार पाण पंहिंजे कुल्हनि ते खणणु थी चाहे ऐं हू अखियूं खोले भिखूं खणणु शुरू थी करे त धुंधला अक्स बि चिटा पसंदि लॻे थी। संध्या जे गज़ल में पुख़्तगी सां गॾु ख़ूबसूरत अहसास बि शामिल आहिनि। हू किथे बि जज़्बाती बहकरे में वही नथी वञे, जेकर संदसि तख़लीक़ अञा वधीक सगारी थी पई आहे। साॻीअ तरह हुनजो हिकु ॿियो गज़ल आउं का सुरमी नाया अव्हांजे समातनि ताईं ज़रूरु पहुचाईंदसि, जंहिंमें हूअ शाह जे सुरमियुनि खां अलॻि थलॻि थी बीठल ॾिसे थी, उन मारूई सां पाण खे भेटे थी, न ससुई सुहिणी लैला मूमल नूरी ऐं सूरत सां, पर हू सिंधियत जे जज़्बे सां सरशार आहे ऐं संदसि इश्क इनफरादी न पर इज्तमाही आहे, जेको लतीफ़ जी सिंधड़ीअ जो इश्क आहे, जेको सिंधी ॿोलीअ जो इश्क आहे। नज़म आऊं त का सूरमी नाया उनवान सां आहे। आऊं त का मारवी बि न आहियां, आऊं त का मारवी बि न आहियां, बिन मारवड़नि जे मां घारियां, आऊं त का लीला बि न आहियां, तो बिन हार ते हिरख मां हारियां, आऊं त का सुहिणी बि न आहियां, कचो मटको तोले तारियां, आऊं त का नूरी बि न आहियां, बणे निमाणी दिलि की ठारियां, आऊं त का मूमल बि न आहियां, जो तोखे सुमल ॾेखारियां, आऊं त सची जहिड़ी बि न आहियां, जो तुंहिंजे लाइ ॾूंगर ॾारियां, आऊं त का सोरठ बि न आहियां, जो तुंहिंजे लाइ पाण खे मारियां, आऊं त बसि सिंधी सेखारींदड़ संध्या सिंधीअ तां सभु कुझु वारियां, आऊं त बसि सिंधी सेखारींदड़ संध्या सिंधीअ तां सभु कुझु वारियां। हिन शाइरीअ जे मुख़्तलिफ़ सिन्फ़नि ते तब आज़माई कई आहे। हिन दुआ बि शाखार लिखिया आहिनि त हिन ॿारनि लाइ बि ख़ूबसूरत रचनाऊं रचियूं आहिनि। अहिड़ीअ तरह हिन केतिरियूं ई फ्लैश कहाणियूं बि लिखियूं, जिन लाइ हू पाण एतिराफ़ करे थी त खेसि फ्लैश कहाणी लिखणु शौक़त हिन शोरे सेखारी आहे। शौक़त सिंधी कहाणीअ जो वॾो नालो आहे ऐं शौक़त सिजा खां अलावा ॿियनि बि केतिरनि ई लेखकनि ऐं लेखिकाउनि खे उत्साहींदो रहे थो। ऐं सम्झां थो त शौक़त जी इहा वॾी फराख़दिली आहे, इहा वॾी नज़र आहे, वसी नज़र आहे, वसी सोच आहे ऐं खेसि इन काविश ते इन कोशिश ते ऐं सलाम पेश करियां थो। सिंधिया थोरे वक़्त में घणो लिखियो आहे, जेतोणीकि संदसि घणो कमु तहक़ीक़ी रहियो आहे, पर हुन सां गॾु हिन तख़लीक़ खे बि टाइम ॾिनो आहे त तर्जुमे लाइ बि वक़्तु कढियो आहे। पहिरियों किताबु 2008 ईस्वी में छपियो, जेको संदसि शाइरीअ ते मुश्तमिल आहे, जंहिंमें हुन पंहिंजे जज़्बनि जो इज़हार कयो आहे। अहिड़ी रीति संदसि ॿियनि सफ़ाज़ात किताबनि में मदन जुमाणी जी शख़्सियत सिंधी में 2008 ईस्वी, सिंधी साहित्या जा महक़क़ सिंधी ऐं देवनागरी 2009 ईस्वी, सिंधी नाटक जी इर्तिका सिंधी ऐं देवनागरी 2010 ईस्वी, सिंधी लेखकाउनि जे अदब में
हमसर मौज़ू सिंधी ऐं देवनागरी 2011 ईस्वी। गुरुदेव टैगोर जे लिखियलु सिंधी अदब में तर्जुमा हिंदी 2013 ईस्वी शामिल आहिनि। इन खां अलावा हिन केतिरनि किताबनि खे तर्जुमो कोन कयो आहे जिन जो विचूर हिन रीत आहे। हाशिया गवाह भॻवान अटल कितलाणी हिंदीअ मां सिंधीअ में तर्जुमो 2011 ईस्वी। सिज लहण खां पोइ भॻवान इटलाणी हिंदीअ मां सिंधी तर्जुमो 2012 ईस्वी। मुक्ति ड्रामा सिंधीअ मां हिंदी तर्जुमो 2012 ईस्वी। एक भयाबी व्यक्ति शौकत सिंह शोरे जे कहाणियुनि सिंधीअ मां हिंदी तर्जुमो 2015 ईस्वी शामिल आहिनि। हिन ॿ किताब तरतीब कोन ॾिना आहिनि जिन में सिंधी साहित्य सेमिनार 2011 ईस्वी ऐं अदबी मकारा सिंधी क़ौमी सेमिनार में पेश कयल शामिल आहिनि। संत मथियनि किताबनि मां मूं ॿ किताब सिंधी लेखकाउनि जे अदब में हमसर मौज़ू ऐं सिंधी नाटक जी इर्तिका पढ़िया आहिनि। ही ॿई किताब मौज़ू जे लिहाज़ खां बहितरीन किताब आहिनि। ॿिन्ही किताबनि में ॿोलीअ जी शाइस्तगी रवानी सादो असलूब ऐं तहक़ीक़ शामिल आहे। सिंधी लेखकाउनि वारे किताब में औरत बाबति हू हिन रीति वीचार वंडे थी। इंसानी सूंह उनमें बि औरत जो हुसन, इंसानी सूंह उनमें बि औरत जो हुसन ख़ूबसूरतीअ जो हिकु आला करिश्मो आहे। औरत जे जलवेदार मनमोहक ख़ूबसूरतीअ अॻियां रशियनि मञनि बसि सजदो कयो आहे। स्त्री काइनात जी पाक पवित्र रचना आहे। औरत बाबति समझी वीचार औरत जी अज़मत खे उजागर कनि था ऐं वाकई औरत काइनात जी सुंदरता जो सुनहरी रूप आहे ऐं औरत हर रूप में वणंदड़ प्यार कंदड़ आहे ऐं औरत काइनात रंगीनी बख़्शे थी। सिंधिया जूं लिखणियूं और लिहाज़ खे अहमियत रखंदड़ आहिनि ऐं संत मौज़ू बि मुनफ़रद आहिनि। संत अदबी पोरे बाबति जो नाले वारो अदीब गोपाल ठाकुर लिखे थो। प्रोफेसर सिंधिया चंदर कुंदनाणी लाॻीतो ऐं अटकछो कमु करे सिंधी अदब सां अहिड़ो वड़ कयो अथऊं जंहिंजे जेतिरी सारा कजे घटि आहे। रचना जी रिथाबंदीअ ते बि वॾी दाखोड़ कई अथई जंहिं करे मुतालो ते कुझु बि रहिजी वञनि जहिड़ो नथो लॻे। हुनखे सिंधी नाटक जो हैंड बुक चवण में वधानंद थींदो। इहो हवालो सिंधी संत सिंधिया जी किताब सिंधी नाटक जी इब्तिका तां वरितो वियो आहे। गोपाल ठाकुर जी राय पंहिंजी जाइ ते अहमियत रखे थी त हिंद जी ख़ूबसूरत लेखिका माया राई जा ई लफ़्ज़ अञा वधीक संत थोरे सां इंसाफ़ कंदड़ आहिनि। सिंधिया जी जंहिं ॻाल्हि लाइ खीरूं लणे आहे नाटक जे सफ़र जी जाइ स्क्रिप्ट खां शुरू थी दर्शकनि जे साम्हूं अचण जी मतिलबु त नाटक सां वाबस्ता उनजे हर पहलू हर रूप खे ॻोल्हे थोले छंदे फूके चमकाए उन सां साम्हूं पेश कयो थिए। नाटक जी आद खां वठी अॼु ताईं जो मुकमल ख़ाको असां साम्हूं रखियो आहे ऐं मूंखे लॻे थो त समूरो नाटक पंहिंजनि समूरनि ख़ासियतुनि सां हिते चमकी पियो आहे। माया राई जी हिन राय खां पोइ आउं नथो सम्झां त असांजी हिन लेखिका खे ॿिए खे सर्टिफिकेट जी ज़रूरत हुजे। हूअं बि माण्हूअ जी सुञाणप कम ई हूंदो आहे ऐं सिंधिया जे कम ई हिनखे बुलंदीअ ते पहुचाए छॾियो आहे। हिनखे इल्मी अदबी ख़िदमतनि में एतिराफ़ तौरु केतिरा ई अवार्ड मिली चुका आहिनि जिन में हिन हिस्ट्री ऑफ सिंधी ड्रामा ते ह्यूमन रिसोर्स खाते जे वज़ारत तरफ़ां कैश अवार्ड 50,000 रुपया ऐं तइलीमी ख़िदमतनि एवज़ खेसि राधा कृष्ण गोल्ड मेडल अहम जाइ वाला रहनि था। उनखां सवाइ हिन 45 खां वधीक करिकुलम प्रोग्राम मुनक़द कराया आहिनि ऐं केतिरनि इल्मी अदबी सक़ाफ़ती प्रोग्रामनि में इंतिज़ामी हैसियत सां हिसो वठी चुकी आहे। अहिड़ीअ तरह हू सिंधी साहित्य संगत उल्हासनगर कॉलेज जे चेयरपर्सन ऐं महाराष्ट्र साहित्य अकेडमी जी मेंबर पिणु आहे। पाण हिन वक़्तु मुंबईअ में रिहाइश पज़ीर आहे। मुंहिंजो साम्हूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां मां अव्हांजे साम्हूं सिंध जे ॿिनि खावड़ी लेखकाउनि जो तारीफ़ पेश कयो सुंदरा कुरैशी ऐं प्रोफेसर संध्या चंदर कुंदनाणीअ जो। हाणे अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिफ़र खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन